तो ही कहाणी हारी जे 3 पुटनि बादशाह हिकिड़ी चूर जी कहाणी। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाहनि जो त बादशाह पाण ख़ुदा ताला पाण आहे, पर ही बि दुनिया जे हिकिड़े टुकड़े ते बादशाही कंदो हो। उन बादशाह जी बादशाही में हिकिड़ो ग़रीब हारी रहंदो हो, जेको महिनत मज़दूरी करे हारपो करे पंहिंजे ऐं पंहिंजे ॿचड़नि जी पेट गुज़रां कंदो हो। हिन जो गुज़र सफ़र हारपे ते हलंदो हो। उन हारी खे 3 पुटड़ा हुआ। 3 पुटनि जी औलाद हुअसि। हिन जो कमु इन हारपे ते हूंदो हो, मतिलबु त हिन जो ॾुखियो सिको जान उन हारपे ते हलंदो हो। हारी जा पुट अॼु नंढा सुभाणे वॾा नेठि अची जवान थी विया। हारी जा 3 पुट अची जवान थी विया त 2 वॾा पुट हिन सां गॾु कमकार कंदा हुआ। मतिलबु त वॾो पुट ऐं विचोलो पुट ॿई पंहिंजे पीउ सां गॾु कमकार कंदा हुआ, पंहिंजे पीउ जो चयो मञींदा हुआ। जेको बि उहो हारी चवंदो सो ई कंदा हुआ। महिनत मज़दूरी कंदा हुआ, पंहिंजे पीउ सां गॾु ॿनी ॿारे ते कमु कंदा हुआ। लेकिन 3 नंबर जेको नंढो पुटु हो, उहो त एॾो महिनती हूंदो हो, एॾो महिनती हूंदो हो जो खट में कां बि कॾहिं मानी गबे जो इंतज़ारु कंदो हो त कॾहिं मानी अचे त खाई वरी सुम्ही रहियो। एॾो कंजर हॾाराम पहिरें जोड़ जो हरामी हूंदो हो। कंजर जो कमकार करण में मूं वांगुरु दिलि न चवंदो हो। बसि मानी गबे जो इंतज़ारु कंदो हो त मानी अचे त खाई मथां सवाड़ ॾेई सुम्ही रहां। हिन जो पीउ हिन खे घणो ई चवंदो हो त तुंहिंजा 2 भाइर कमाइनि था, तूं बि वञी कमा। लेकिन हिन ते को असर ई न पियो थिए। हिन जो पीउ हिन खे थुक लानतूं कंदो हो, कॾहिं कॾहिं हल्की फुल्की मार बि ॾींदो हो त वञी कमा। अॼु त आऊं आहियां जो तोखे ॿाहिरि मानी गबो ॾियनि था, जॾहिं आऊं मरी वियुसि त तोखे ॿाहिरि बि घर मां तड़ी कढंदा, तूं बि वञी कमा। लेकिन हिन कंजर ते को असर ई न पियो थिए। हिन जा 2 वॾा भाइर बि हिन खे चवंदा, दादा तूं बि असां सां गॾु अचु कमा। लेकिन हिन ते को असर ई न पियो थिए। सफ़ा गांब कढी खट जे मथां सुतल हूंदो हो। बसि मानी खाई मथां सवड़ ॾेई वरी सुम्ही रहियो। एॾो कंजर हरामी हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं हारी जे वॾे पुट दिलि में ख़्यालु कयो, छो न वञी पंहिंजी क़िस्मत पाण आज़माइजे, पाण वञी पंहिंजी क़िस्मत आज़माइजे। सो हिन पंहिंजे पीउ खे चयो त अबा मूंखे इजाज़त ॾे त ॿाहिरि वञी पंहिंजो क़िस्मत आज़मायां। हारी चवणु लॻो, बचा जेकॾहिं तोखे क़िस्मत आज़माइणो आहे त तूं हिते ई आज़मा। को महिनत मज़दूरी कर या को हल्की फुल्की कारोबार कर। तूं हाणे ॿाहिरि किथे वञी धिका झलंदे। तोखे जेकॾहिं क़िस्मत आज़माइणो आहे त तूं हिते आज़मा। हिन चवनि मूंखे इजाज़त ॾे त वञी क़िस्मत पंहिंजो पाण आज़मायां। हारी चवणु लॻो, अबा जेकॾहिं तुंहिंजो इहो ख़्यालु आहे त तोखे जीअं वणे तीअं कर। मतिलबु त जेको मुंहुं कारो तोखे करिणो आहे सो वञी कर। हिन सां ई पंहिंजे पीउ खां मोकिलाए लठ खणी होरींदो अकलींदो पंधु रवानो थियो। अञा थोरो मिंज़ल कयईं त अॻियां हिकिड़ो अलाह सिफ़त फ़क़ीर अॻियां चढ़ी आयुसि। हिन खे चयईं, भाऊ केरु आहीं, केॾां थो वञी? हिन चयो, आउं हारी जो पुटु आहियां, तयारी कयमि त पंहिंजी क़िस्मत पाण वञी आज़माइजे। सो हिन ख़्याल में वञा थो त पंहिंजी क़िस्मत वञी आज़मायां, पंहिंजो क़िस्मत पाण आज़मायां, ऐं ओॾां थो वञा क़िस्मत आज़माइण। हुन अलाह सिफ़त फ़क़ीर चयो, तोखे क़िस्मत आज़माइण लाइ कंहिं ॿाहिरि जॻह केॾां ॿिए जॻह वञण जी ज़रूरत ई कोन्हे। तोखे क़िस्मत आज़माइणो आहे, तूं हिते जो हिते हींअर जो हींअर पंहिंजो क़िस्मत बदिलाए सघीं थो। तोखे ॿाहिरि क़िस्मत बदिलाइण लाइ वञण जी ज़रूरत ई कोन्हे। हारी जो वॾो पुटु चवणु लॻो, इहो वरी कीअं? हिन चयो, आउं तुंहिंजो क़िस्मत हिते जो हिते बदिलाए सघां थो। हिन चयो, तूं मुंहिंजी क़िस्मत कीअं बदिलाए सघीं थो? तॾहिं हुन अलाह सिफ़त फ़क़ीर चयो, तोखे छा घुरिजे? तोखे सोन घुरिजे, चांदी घुरिजे या हुनर खपे? तोखे इन 3 शयुनि मां छा घुरिजे? तोखे हुनर घुरिजे त आउं तोखे हुनर ॾींदुसि। तोखे जेकॾहिं चांदी खपे त आउं तोखे चांदी ॾींदुसि। जेकॾहिं तोखे सोन खपे त आउं सोन बि ॾींदुसि। हुन हारी जे वॾे पुटु चयो, मूंखे सोन घुरिजे, आउं हुनर ऐं चांदी खे छा कंदुसि? तॾहिं हुन अलाह सिफ़त फ़क़ीर यकदमि थेलो भरे हिन खे सोन खां ॾिनो। सोन थेली भरे हिन खे ॾिनी। हिन जॾहिं सोन थेली ॾिठो सो ॻिगूं हणणु लॻो। हिन जो वाछूं टिड़ी वियसि, ॻिगूं वञी गोॾनि सां लॻियुसि। ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन ख़ुशी में हिन अलाह सिफ़त फ़क़ीर खां मोकिलाइणी बि विसरी वियुसि। यकदमि भॼंदो डुकंदो सहकंदो अची पंहिंजे पीउ खे सोन खां भरियल थेली ॾिनी। हिन जो पीउ जॾहिं एॾो सोन ॾिठो सो ॻिगूं हणणु लॻो, वाछूं टिड़ी वियसि।
दिलि में ख़्यालु कई एॾो त सोन मूं पंहिंजे ज़िंदगी में कॾहिं ॾिठो ई कोन्हे, ख़्वाबनि में बि न ॾिठो आहे। सो पंहिंजे वॾे पुट जी तारीफ़ करणु लॻो। ॿिनि नंढनि पुटनि खे चवणु लॻो, तव्हां त कंहिं कम जा ई कोन आहियो, तव्हांजो भाउ ॾिस हिन पंहिंजो क़िस्मत पाण बदिलाए आयो आहे, तव्हां वञी पंहिंजी क़िस्मत पाण बदिलाए अचो। तॾहिं उनजे विचेले पुट चयो त अबा आउं वञा थो क़िस्मत बदिलाइणु। हिन पंहिंजो समूरो हाल अहिवाल पंहिंजे भाउ खां पुछा कयो त तूं कहिड़े नमूने सां कीअं पंहिंजो क़िस्मत बदिलाईं। हिन जे वॾे भाउ खे समूरो पार पता ॾिना, रस्तो ॿुधाई थी हीअ रस्तो मां वठी गस पियो वठां त अॻियां हिकिड़ो हमराह आयो जंहिं मुंहिंजो क़िस्मत बदिलायो, तूं बि इहो साॻियो गस वठी वञ त थी सघे थो तोखे मिले तुंहिंजो क़िस्मत बदिलजी वञे। हिन साईं पंहिंजे पीउ ऐं वॾे भाउ खां पार पता पुछी योरींदो अकलींदो अॻियां वञे त साॻिए जॻह ते उहो साॻियो अलाह सिफ़त फ़क़ीर हिन खे ॾिसण में आयो। हिन खे चई केॾां थो वञे, कहिड़े कम सां वञे थो। तॾहिं हीउ चवणु लॻो, आउं हारी जो पुटु आहियां, पंहिंजो क़िस्मत पाण बदिलाइण थो वञा, ऐं ओॾां थो वञा पंहिंजो क़िस्मत बदिलाए अचां। सो उन ख़्याल मां घरां निकितुमि। तॾहिं हुन अलाह सिफ़त फ़क़ीर चयो, तोखे क़िस्मत बदिलाइण लाइ कंहिं ॿिए जॻह वञण जी ज़रूरत ई कोन्हे, तूं पंहिंजो क़िस्मत हींअर जो हींअर हिते जो हिते बदिलाए सघीं थो। तॾहिं हुन हारी जे विचे पुट जेको वॾे पुट खां नंढो उहो चवणु लॻो, तूं मुंहिंजो क़िस्मत कीअं बदिलाए सघीं थो। तॾहिं हुन अलाह सिफ़त फ़क़ीर चयो, तोखे छा खपे, तोखे सोन घुरिजे, चांदी खपे या हुनर, तोखे टिनि शयुनि मां छा घुरिजे। हुनर खपे त आउं तोखे हुनर ॾींदुसि, तोखे जॾहिं चांदी खपे त आउं चांदी बि ॾींदुसि, सोन घुरिजे त आउं सोन बि ॾींदुसि। तुंहिंजो क़िस्मत हींअर जो हींअर ई हिते जो हिते बदिलजी वेंदो, तोखे ॿाहिरि कंहिं ॿिए जॻह वञण जी ज़रूरत ई कोन्हे। तॾहिं हुन हारी जो पुटु चवणु लॻो, विचेलो पुटु चवणु लॻो, आउं सोन ऐं हुनर खे छा कंदुसि, मूंखे चांदी घुरिजे, सोन त मुंहिंजो भाउ खणी आयो, मूंखे चांदी घुरिजे, मूंखे चांदी खपे। तॾहिं हुन अलाह सिफ़त फ़क़ीर साॻी तरह चांदी खां भरियल थेलो हिन खे ॾिनो। हिन जॾहिं चांदी ॾिठो त सफ़ा वॾे भाउ वांगुरु हिन जा वाछूं टुटी वियुसि। हिन बि वॾे भाउ वांगुरु फ़क़ीर खां मोकिलाणी विसरी वियुसि। हुरींदो अकलींदो ख़ुशी ख़ुशी भॼंदो डुकंदो अची पंहिंजे पीउ खे चांदी खां भरियल थेलो ॾिनो। हिन जो पीउ जॾहिं चांदनि खां भरियल थेलो ॾिठो सो साॻी तरह वाछूं टुटी वियुसि, ॾाढो ख़ुशि थियो। पंहिंजे ॿिए नंबर विचेले पुट जो बि तारीफ़ करणु लॻो। जेको नंढो पुटु हो उनखे सफ़ा टोकणु लॻो। पंहिंजे नंढे पुट खे चवणु लॻो, तूं त कंहिं कम जो ई कोन्हे, तुंहिंजे ॿिनि वॾनि भाइरनि पंहिंजो क़िस्मत पाण बदिलाए आया आहिनि, तूं बि वञी पंहिंजी क़िस्मत बदिला। हिन जा ॿई भाइर बि हिन खे टोकूं करणु लॻा। तॾहिं हुन नंढे हारी जे पुट खे कावड़ आयो। हुन चयो, आउं वञा थो पंहिंजो क़िस्मत बदिलाए अहिड़ो ईंदुसि जो बादशाह बणंदुसि, ऐं बादशाह बणिजी तव्हांखे ॾेखारींदुसि। तॾहिं हारी ऐं हुन जा ॿई वॾा पुट खिलणु लॻा। वॾो भाउ हिन जो चवणु लॻो पंहिंजे नंढे विचेले भाउ खे, चवंदा हाणे मां हांडरो बि ॾिस, भले हाणे इहो बि बादशाह बणिजी ईंदो, सो असांखे बि ॾेखारींदो। ॾाढा खिलणु लॻा। वरी नंढे भाउ जेको विचोलो उहो चयो, अदा जेकॾहिं तूं बादशाह बणिजी वहीं त इहा सुठी ॻाल्हि आहे। हिन ते टोकूं करणु लॻा। चयईं त अदा पोइ असांखे बि हिकिड़े खे वज़ीर बणाइजां, हिकिड़े खे पंहिंजे बंगले में कंहिं कुंड में रहण जी इजाज़त ॾिजां, भला असां बि तुंहिंजा भाइर आहियूं। हिन ते अची ठठोलियूं करणु लॻा। हिन चयो, आउं वञा थो बादशाह बणिजी इनशाला तव्हांखे ॾेखारींदुसि। सो हिन बि कावड़ में लठ खणी साॻियो रस्तो अख़्तियार करे रवानो थी वियो। हिन जो पीउ ऐं ॿई उन हारी जा पुट ॾाढा ख़ुशि थिया। चई हाणे इहो निभागो वियो त टरियो, भला खटि वांदी थी कंजर मां अची फातायूं, रुॻो खटि में कां बि कॾहिं मानी कॿे जो इंतज़ारु कंदो, हाणे भला टरियो त मुसीबत टरी। अहिड़े नमूने सां उहो हारी जो टियों पुटु रवानो थी वियो त हुननि बि कलमो ख़ुशी जो पढ़ियो त भला हाणे इहो मुसीबत टरियो चङो। हारी जो टियों पुटु साॻे तरह गस वठी अॻिते वञे त साॻियो फ़क़ीर हिन जो अॻियां आयो। हिन खे चयईं, अदा केरु आहीं, केॾां थो वञी, धंधो कहिड़ो कंदो आहीं। हिन चयो, आउं हारी जो पुटु आहियां, वञा थो पंहिंजी क़िस्मत पाण बदिलाइण, सां ओॾां थो वञा पंहिंजी क़िस्मत भला पाण बदिलाए अचां।
तॾहिं हुन अलाह सिफ़त फ़क़ीर साॻी तरह हिन खे चयो तोखे क़िस्मत बदिलाइण लाइ कंहिं ॿिए जॻह वञण जी ज़रूरत ई कोन्हे, तूं हिते जो हिते हींअर जो हींअर पंहिंजो क़िस्मत बदिलाए सघीं थो। हिन चयो तूं मुंहिंजे कहिड़े नमूने सां क़िस्मत बदिलाए सघीं थो। तॾहिं हुन अलाह सिफ़त फ़क़ीर चयो तोखे छा खपे, तोखे सोन घुरिजे, चांदी खपे या हुनरु खपे, तोखे इन टिनि शयुनि मां छा घुरिजे। तोखे हुनरु खपे त आउं तोखे हुनरु ॾींदुसि, तोखे चांदी खपे त आउं चांदी ॾींदुसि, जेकॾहिं सोन खपे त आउं तोखे सोन ॾींदुसि। तॾहिं हुन हारी जे नंढे पुटु चवणु लॻो उन अलाह सिफ़त फ़क़ीर खे त मूंखे सोन ऐं चांदी न घुरिजे, इहे मुंहिंजा कम जा ई न आहिनि, मूंखे हुनरु खपे। तॾहिं हुन अलाह सिफ़त फ़क़ीर पंहिंजा ॿई हथ हिन जे पुठियाणनि ते ठपे चयो त हाणे तूं हुनरु सिखी चुको आहीं, हाणे तूं जेकॾहिं कबूतर बणिजणु चाहीं त कबूतर वांगुरु जॾहिं तूं उॾामण लाइ पंहिंजा ॿई हथ फेराईंदे तूं कबूतर बणिजी वेंदे, अहिड़े नमूने सां कबूतर बणिजी तूं उॾामणु शुरू कंदे। जेकॾहिं तूं खरगोश सौ बणिजणु चाहीं थो त तूं सए वांगुरु भॼंदे त तूं यकदमि सौ बणिजी वेंदे, अहिड़े नमूने सां तूं सौ बणिजी भॼणु शुरू कंदे। जेकॾहिं तूं मच्छी बणिजणु चाहीं थो त पाणी में पाण खे उछराईंदे त तूं यकदमि मच्छी बणिजी वेंदे ऐं तलाउ में मच्छियुनि वांगुरु फिरंदे पाणी में, अहिड़े नमूने सां तूं मच्छी बणिजी वेंदे। ईअं चई हुन अलाह सिफ़त फ़क़ीर हिन जे नज़रनि खां ग़ाइबु थी वियो, हिन जे नज़रनि खां ग़ाइबु थी वियो। हीउ सफ़ा परेशान थी वियो, पक सम्झई त हीउ वाक़ई को अलाह सिफ़त फ़क़ीर आहे, लेकिन हिन खे इन्हनि ॻाल्हियुनि में यकीन न पियो अचे, इन अलाह सिफ़त फ़क़ीर जे ॻाल्हियुनि में हिन खे यकीन न पियो अचे। सो पक करण लाइ हीउ थोरो अॻियां वञे त हिकिड़ो तलाउ हिन खे ॾिसण में आयो, को पाणी ॾिसण में आयो। हिन फ़क़ीर जे ॾिसियल मुताबिक़ जॾहिं उन तलाउ में टुॿी हईं, पाण खे उछराईं त यकदमि मच्छी बणिजी वियो। सो ॾाढो ख़ुशि थियो, पक सम्झई त उन अलाह सिफ़त फ़क़ीर वाक़ई मूंखे सुठी हुनरु ॾिनी। सो हुतां हीउ साॻियो इंसानी रूप वठी अॻियां वञे त हिकिड़े बादशाही में जंग लॻल हो, माना कंहिं बादशाही सां उन बादशाह खे जंग करणो हो। सो उन बादशाह में फ़ौजी भर्ती थिए पियो। उन टाइम जेके बादशाह जा फ़ौज हूंदा हुआ, सो बादशाह जंग लाइ फ़ौजी भर्ती पियो करे। सो हिन चयो जेकॾहिं क़िस्मत मुंहिंजो बदिलजी वियो त हितां बदिलजंदी। सो हिन बि बादशाह जे फ़ौज में वञी पाण खे भर्ती कराई, बादशाह जे फ़ौज में पाण खे भर्ती कराए चॾी। साईं जंग करण लाइ बादशाह रवानी थी वई, लश्कर समेत साज़ सामान जंग जा, खाइण पीअण जो सामान सभु खणी बादशाह रवानो थियो। 3 ॾींहंनि जी मंज़िल कई त बादशाह खे ख़्यालु वरायो त जेके जंगी दस्तावेज़ हुआ, जेके ज़रूरी दस्तावेज़ हुआ, उहे त घरिजी विया। सो अची परेशान थी वियो त हाणे छा कजे, इहो लाज़मी जंग में हुजणु घुरिजनि हा, इहे रहिजी विया, हाणे त सफ़ा ख़राबु थी वियो कमु, हाणे कीअं कजे। मथां जंग संभरी बीठी आहे, दुश्मन जी फ़ौज साम्हूं जंग लॻण वारी आहे। सो इहे दस्तावेज़ बि न आहिनि, हाणे छा करणु घुरिजे। सो हिन ऐलान करायो त जेको बि शख़्स हिकिड़े ॾींहं अंदरि वञी दस्तावेज़ खणी ईंदो, सो आउं हुनखे अधु बादशाही बि ॾींदुसि, पंहिंजे वॾोर धीउ जी संग बि ॾींदुसि, ऐं हुनखे अधु बादशाही बि ॾींदुसि ऐं पंहिंजे वॾोर धीउ खे बि उन सां परणाईंदुसि। जेको बि हिकिड़े ॾींहं अंदरि उहे दस्तावेज़ खणी ईंदो, सो आउं हुनखे अधु बादशाही बि ॾींदुसि ऐं पंहिंजे वॾोर धीउ जी संग बि ॾींदुसि। सॼे जॾहिं फ़ौज इहा ॻाल्हि ॿुधी, लश्करनि वज़ीरनि सभिनि उहा ॻाल्हि ॿुधी, सो दिलि में त सभु कंहिंजे ख़्वाब अची जाॻियो। हाणे कंहिं बि हिमत न कई, छाकाणि त 3 ॾींहंनि जो पंधु जॾहिं हिननि कयो, सो हिकिड़े ॾींहं में पुॼणु त परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़े ॾींहं में पुॼी वरी वापसि अचणु त परे जी ॻाल्हि आहे, लेकिन 2 ॾींहंनि जो पंधु खां पोइ वञी बादशाह जे महलात में पुॼणो हो, एॾो मंज़िल हिननि कई। सो कंहिं बि हिमत कान कई त वञे ऐं पाण खे छो ख़्वारु कजे। सो हिन यकदमि उथी बादशाह वटि आयो, बादशाह खे चई
बादशाह तुंहिंजी ॻाल्हि मूंखे मंज़ूरु आहे। आउं हिकिड़े ॾींहं अंदरि इहे दस्तावेज़ूं खणी हिते पुॼंदुसि। तॾहिं माण्हू अची ठठोलियूं करण लॻा, हिन ते खिल बोग करण लॻा। बादशाह खे हिन जे हिमत में अजब पइजी वियो, लेकिन बादशाह परेशान हो त हीउ कहिड़े नमूने सां खणी ईंदो। बादशाह ॾिठो त कंहिं बि हिमत कान की, हिन नौजवान भला हिमत की आहे। त हिन खे चई, तोखे इजाज़त आहे, वञी तूं इहे जंगी दस्तावेज़ूं खणी अचु। त आउं वापसी में ॼण तूं हिकिड़े ॾींहं अंदरि पुॼी वई त आउं तोखे अधु बादशाही बि ॾींदुसि, पंहिंजे वॾो धीउ परणाए ॾींदुसि। हीउ बि ॾाढो ख़ुशि थियो। हिन बादशाह खां मोकिलाए थोरो अॻियां वञी बादशाह जे फ़ौज जे नज़रनि खां ओझल थी हिन यकदमि कबूतर जो रूप अख़्तियार करे उॾामणु शुरू कई। कबूतर जो रूप अख़्तियार करे उॾामणु शुरू कई। हिन से कबूतर जे रूप में सुठो मंज़िल कई। जंग जॾहिं पार कई त ॾिठई हाणे हिकिड़ी बरपट आयल आहे, हिन में उॾामण जी सप कान हुई, एॾो उॾामे सो हीउ तकिजी पियो, साॻे नमूने सां बरपट में अची लथो। हिन उहा वॾी जंग कबूतर बणिजी पार कई। जॾहिं जंग ख़तमु थी वियो, अॻियां को बरपट आयो, वॾो बयाबान बरपट आयो। हिन दिलि में ख़्यालु कयो, छो न हाणे सहो बणिजी हीउ बरपट पार कजे। कबूतर बणिजी खंभड़ा हणी हणी थकिजी पियो आहियां, सो छो न हाणे सहो बणिजी हीउ बरपट पार कजे। हिन अची ज़मीन में लथो, लहण सां हीउ साॻे इंसान जो रूप अख़्तियार कई। हीउ जॾहिं सहो थियण वारो, सहे जो रूप अख़्तियार करण वारो, त हिन जे कननि में कंहिं शइ जी आवाज़ पियो। माना हिन महसूसु कयो त का साह वारो जेको कंहिं मुसीबत में फाथल आहे। तो परियां ही जॾहिं निहारे त हिकिड़ो कूओ फाथल आहे। हिकिड़ो कूओ कंहिं जार में फाथल हिन खे ॾिसण में आयो। सो कूओ चवणु लॻो, ए इंसान, ए आदम जा औलाद, मूंखे हिन मुसीबत मां छॾा, आउं तोखे कॾहिं कमु ईंदुसि। तूं मूंखे हिन मुसीबत मां जिंद छॾा, ॾुखे वक़्त में आउं तुंहिंजो कमु ईंदुसि। हीउ चवणु लॻो, ॾुखे वक़्त में तूं मुंहिंजो मदद कीअं कंदे? तूं त हिकिड़ो कूओ आहीं, तूं हाणे मुंहिंजी कीअं मदद कंदे? हिन चयो, तूं मूंखे छॾा, जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो त पोइ आउं तोखे ॿुधाईंदुसि त कहिड़े नमूने सां तुंहिंजी मदद कयूं। हिन चयो, हाणे मां तोखे छॾायां थो, हाणे तूं मुंहिंजी हाणे मदद कंदे। हिन साईं कूए खे छॾाई। कूओ त रवानो थी वियो। हिन वरी साॻे नमूने सां सहे जो रूप अख़्तियार करे अची भॼणु शुरू कई। सहे जे रूप में हीउ भॼंदो डुकंदो अॻियां वञे त हिकिड़ो वॾो समुंड आयो। हिन चयो, हाणे कीअं टपिजे? हिन खे त उहा हुनर अचे पियो मच्छी वारो। हिन यकदमि पाणी में जॾहिं पाणी खे उछरायो त मच्छी बणिजी वियो। हिन उहा समुंड मच्छी बणिजी पार कई। जॾहिं समुंड पार कई, जॾहिं समुंड ख़तमु थी वियो, साॻे नमूने सां हिन वरी कबूतर जो रूप अख़्तियार करे सिधो वञी बादशाह जे महलात में लथो। उते बादशाह जे राणी सां समूरो अहवालु कई, दस्तावेज़ घुरियईं। राणी यकदमि हिन खे दस्तावेज़ ॾिना। हिन खे चई, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आयो, तव्हां 4 ॾींहंनि जे मंज़िल खां पोइ तूं हिते कीअं पहुतो आहीं? 4 ॾींहंनि जी बादशाह जॾहिं मंज़िल की, तूं हिकिड़े ॾींहं में हिते कीअं पहुतो आहीं? तॾहिं उन्हारी जे 3 पुट बादशाह जे राणी खे चवणु लॻो, मूं वटि हिकिड़ी हुनर आहे, उन तहत आउं हिकिड़े ॾींहं अंदरि हिते पहुतो आहियां। मूं वटि हिकिड़ी अहिड़ी ग़ैबी हुनर आहे जंहिंजे तहत आउं हिते पहुतो आहियां। तॾहिं बादशाह जी राणी चवणु लॻो, इहो वरी कीअं? हिन चयो, मूंखे 3 हुनर था अचनि। आउं कबूतर बणिजी सघां थो, सहो बणिजी सघां थो, मच्छी बणिजी सघां थो। बादशाह जो राणी अची परेशान थी वियो, वञ वणे जा पुट, हीउ कहिड़ो कूड़ थो ॻाल्हाए। सो हिन जी ॻाल्हियुनि में बादशाह जे राणी खे यकीन आयो। सो हिन खे चयईं, न, इहो सरासर कूड़ आहे।
अहिड़नि कूड़नि ते मूंखे यकीन कोन्हे। जेकॾहिं वाक़ई तो वटि अहिड़ी हुनर आहे त तूं मूंखे इहे 3 शयूं करे ॾेखार त पोइ मञा वाक़ई तोखे इहे हुनर अचनि था। तॾहिं हिन यकदमि कबूतर बणिजी राणी खे ॾेखारियो। 100 बणिजी बि राणी खे ॾेखारियईं। अहिड़े नमूने सां मच्छी बणिजी राणी खे ॾेखारियईं। राणी जॾहिं इहो ॾिठो सो ॾाढो ख़ुशि थियो, सम्झी त वाक़ई हिन खे इहा 3 हुनरूं अचनि था। तॾहिं वञण महिल हिन खे हिकिड़ो रूमाल ॾिनई। बादशाह जो रूमाल हिन खे ॾिनई। हिन खे चयईं हीउ रूमाल खणी बादशाह खे ॾिजां। हिन साईं उहा रूमाल बि वरितो ऐं जंगी दस्तावेज़ूं वरिता। हिन साईं राणी खां मोकिलाए जंगी दस्तावेज़ूं खणी साॻिए नमूने सां पंहिंजो सफ़र जारी रखियो। हिन अवल कबूतर बणिजी वञी समुंड वटि पहुतो। समुंड वटि लही हिन यकदमि मच्छी वारो रूप अख़्तियार करे समुंड पार कई। वरी सहे वांगुरु हिन जेको आहे भॼणु शुरू कयो। 100 बणिजी हिन उहा बयाबान जेका पहिरें वांगुरु हिन 100 बणिजी पार की। हिन 100 बणिजी उहो रणपट उहो बयाबान पार कयो। जॾहिं जंगल आयो त हिन साॻिए नमूने सां फ़क़ीर जे ॾिसियल मुताबिक़ यकदमि कबूतर बणिजी उॾामणु शुरू कयो। हिन उहा जंग कबूतर बणिजी पार कई। जॾहिं जंग ख़तमु थी वियो त हाणे बादशाह जे लश्कर ऐं हिन जे विच में कलाक ॿिनि जो सफ़र हो। हिन चयो हाणे छो न कुझु देरि आराम करे पोइ सफ़र कजे। हिते अञा बादशाह जे टाइम खे काफ़ी वक़्तु पियल हो। 5-6 कलाक बादशाह जे वक़्त में पियल हो। हिन चयो कलाक ॾेढ आराम करे पोइ बादशाह वटि वेंदुसि, दस्तावेज़ूं बादशाह खे ॾींदुसि। सो हिन ख़्याल में हिकु वण जे भरिसां वञी सुम्ही रहियो। वण जे छांव में सुम्ही रहियो। थकल तमामु घणो हो। सो वेहण सां ई हिन खे निंड अची वियो। हे निंड खजी वियो। उतां कंहिं चोर जो गुज़र थियो। हुन जॾहिं ॾिठो ऐं बादशाह जो ऐलान ॿुधो सो पक सम्झी त हीअ दस्तावेज़ूं बादशाह घुराया आहिनि। हाणे त मुंहिंजी अलाह ॿुधी जो आऊं हिन खे मारे हीअ दस्तावेज़ूं वञी बादशाह खे ॾींदुसि त बादशाह मूंखे वॾो धीउ बि परणाए ॾींदो ऐं अधु बादशाही बि ॾींदो। अहिड़े नमूने सां मुंहिंजी तलाह ॿुधी। उन चोर छा कयो जो पंहिंजे म्याण मां यकदमि तलवार कढी, तरार कढी हिन ते जो अहिड़ो हमिलो कयईं। हीउ त निंड सुतल हो। हिन ते अहिड़ो जो वार कयईं जो हुते हुते हिन फतकी दम ॾिनो। पोइ उन चोर छा कयो जंगी दस्तावेज़ूं खणी सिधो बादशाह वटि वियो। बादशाह खे जंगी दस्तावेज़ूं ॾिनी। बादशाह इहो ॾिसी तमामु ख़ुशि थियो। बादशाह चयो त जंग ख़तमु थियण खां पोइ जॾहिं वापसी आऊं मलात में पुॼंदुसि त तोखे अधु बादशाही बि ॾींदुसि, पंहिंजे वॾो धीउ बि परणाए ॾींदुसि। हाणे बादशाह हूंदा आहिनि, उन्हनि खे कंहिं ॻाल्हि जी यादगिरी न रहंदी आहे। सो बादशाह त सुञातो ई कोन जंहिं शख़्स खे आऊं मोकिलियो आहियां उहो आहे या ॿियो। सो जंग लॻी। बादशाह उहा जंग खटी वापसि पंहिंजे मालात में आयो। लश्कर समेत बादशाह उहा जंग खटी पंहिंजे मालात ख़ैरनि सां पुॼी वियो। उते बादशाह जे वॾो धीउ ऐं हिन चोर जी शादी जा अची तयारियूं करण लॻा। ऐं जंहिं कुए खे उन हारी जे पुट उन मुसीबत मां जिंद छॾायो हो उहो फिरंदे जॾहिं उते पहुतो त छा ॾिसे त मुंहिंजो दोस्त जंहिं मूंखे उन मुसीबत मां कढायो हो उहो मुंहुं पियो आहे। सो हिन खे ॾाढो ॾुख थियो। पोइ कुए यकदमि देरि ई कान कई जंग मां जड़ियूं बूटी उन्हनि जो पाणी चूसे हिन जे वात में जॾहिं विधई त हिन खे होश अची वियो। ख़ुदा जे कुदरत में हिन खे होश अची वियो। होश अचण खां पोइ पाण संभालियईं। छा ॾिसे त जंहिं कुए खे आऊं हिकु मामूली कुओ सम्झी बचायो हो उन कुए मुंहिंजी अॼु जान बचाई। सो उहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। कुए जी तारीफ़ करणु लॻो। तॾहिं कुओ ॿुधायुसि उन चोर जंगी दस्तावेज़ूं खणी बादशाह ॾे वियो। उहो जंग बादशाह खटे हींअर पंहिंजे मालात वरियो आहे।
सो हुनजी शादी जा तयारियूं थियण लॻा। हाणे तूं देरी न कर, ओॾां वञ ऐं सॼी हक़ीक़त बादशाह खे करे ॿुधा। हिन साईं कुए जा शुकराना मञे ओॾां रुख कयईं। हुरींदो अकलींदो कबूतर बणिजी वरी जंग पार कयईं। अहिड़े नमूने सां बयाबान में हिन सौ बणिजी उहा बयाबान पार कई ऐं समुंड आयो त हिन मच्छी बणिजी उहा समुंड पार कई। वरी ही कबूतर जो रूप अख्तियार करे सिधो बादशाह जे महलात में वियो। उते इंसान बणिजी अंदरि वियो। उते राणी हिन खे फिरंदे ॾिठो सो परेशान थी वियो। सम्झी ही त उहो शख़्स आहे जंहिं वटि हुनर आहे, जंहिं वटि उहे टेई हुनर आहिनि त कबूतर बणिजणु चाहे त कबूतर बणिजी वञे, सौ बणिजणु चाहे त सौ बणिजी वञे, जहिड़ी मच्छी बणिजणु चाहे त मच्छी बणिजी वञे। सो इहो त उहो आहे ऐं जंहिंखे बादशाह पढ़ाए थो उहो त ॿियो आहे। सो हिन खां अवाल पुछा कयईं त तूं केॾां वहीं? बादशाह जो तोसां वाइदो थियल हो। सो बादशाह त हाणे कंहिं ॿिए शख़्स खे पंहिंजे वॾोर धीउ परणाए ॾिए थो। मुंहिंजे धीअ खे त उन सां परणाए थो, छा ॻाल्हि आहे? तॾहिं हिन सॼी ॻाल्हि राणी खे करे ॿुधायो त आउं जंगी दस्तावेज़ूं खणी पियो अचां। ऐं हिकिड़े वण जे छांव में थोरो आराम करण लाइ सुम्ही रहियुसि त मूंखे निंड अची वियो ऐं उते हिन चोर जी गुज़रती उन मूंखे धकु खणी मारे छॾियो। पोइ जंहिं कुए खे आउं कुओ सम्झी, मामूली कुओ सम्झी जान बचायसि, उन कुए मुंहिंजी मदद कई ऐं मूंखे अहिड़े नमूने सां वरी ज़िंदा करे छॾियईं। अलाह जी कुदरत सां आउं वरी सही थियुसि, ऐं ज़िंदा थी हिते पहुतो आहियां। तॾहिं राणी सम्झी वियो त हिन सां वाक़ई को धोखो थी वियो। बादशाह खे घुराए चयईं त बादशाह सलामत, जीअं की असां पंहिंजो वॾोर धीउ परणाए था ॾियूं उहो बिल्कुलु कूड़ो चोर आहे। असुल में ही शख़्स हो जंहिंखे तूं जंगी दस्तावेज़ूं उमाणण लाइ मोकिलियईं। जीअं हिकिड़े ॾींहं में जंगी दस्तावेज़ूं तोॾे खणी पियो अचे त रस्ते में थोरो आराम करण लाइ ही सुम्ही रहियो त उते जेको तूं पंहिंजे वॾोर धीउ खे परणाए ॾीं थो उन चोर हिन खे ॾिसी वरितो। हिन अधु बादशाही जे लालच में ऐं शहज़ादी सां शादी करण जे लालच में हिन खे मारे हलियो वियो। ख़ुदा जी कुदरत उते कंहिं कुए जो गुज़र थियो, उन हिन जी जान बचाई। सो अहिड़े नमूने सां ही वरी ज़िंदा बणिजी हिते पहुतो आहे। जंहिंखे असां पंहिंजी वॾोर धीउ परणाए ॾियूं था उहो बिल्कुलु कूड़ो आहे। बादशाह इहो ॿुधी सफ़ा परेशान थी वियो। राणी खां पुछा करणु लॻो, इहो सरासर कूड़ आहे जो कुए हिन जी जिंद बचाई। बादशाह खे हिन जी ॻाल्हियुनि में यकीन न पियो अचे, राणी जे ॻाल्हियुनि में यकीन न पियो अचे। सो हिन खे चयईं इहो मुमकिन ई न आहे। तॾहिं राणी बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, हिन खे कुदरत ताला 3 अहिड़ा हुनर ॾिना आहिनि जेको कंहिं इंसान में न आहिनि। हिन खे अलाह साईं अहिड़ा हुनर ॾिना आहिनि जंहिं तहत हिन हिकिड़े ॾींहं में दस्तावेज़ूं खणी तोॾां रुख कयईं त रस्ते में हिन सां धोखो थी पियो। न त जंहिं मंज़िल ते तूं हुई ऐं महलात हो उन विच में 2 ॾींहंनि जो पंधु त सिर्फ़ु महलात ताणी पुॼण जो हो। हिन खे कुदरत ताला अहिड़ो हुनर ॾिनो, अहिड़ो करामत ॾिनो जो हिन इहा दस्तावेज़ूं सिर्फ़ु कुझु कलाकनि अंदरि खणी तोॾां रुख कयईं। तोतां पुॼण वारो हो त रस्ते में हिन सां धोखो थी पियो। दरअसल ॻाल्हि इहा आहे त हिन खे कुदरत ताला 3 अहिड़ा हुनर ॾिना आहिनि त हीउ जेकॾहिं कबूतर बणिजणु चाहे त कबूतर बणिजी वेंदो, जेकॾहिं सौ बणिजणु चाहे त सौ बणिजी वेंदो, जेकॾहिं हीउ चाहे त मच्छी बणिजां त मच्छी बणिजी वेंदो। इन्हनि 3 हुनरनि तहत जंगी दस्तावेज़ूं खणी तोॾां रुख कयो ऐं तोते पुॼण वारो हो ऐं तुंहिंजे काफ़िले वटि पुॼण वारो हो। बसि थोरो ई मंज़िल हो। हीउ आराम जे ख़्याल में हिकु वण जे हेठां अची वेठो। उते हिन खे निंड अची वियो ऐं जॾहिं उतां हिन चोर जी गुज़र थियो, जीअं की असां पंहिंजे वॾोर धीउ परणाए पिया ॾियूं, उन जे उतां गुज़र थियो। उनखे त सॼी ॻाल्हि जी ख़बर पइजी वियो हो त बादशाह ऐलान करायो हो त जेको जंगी दस्तावेज़ूं खणी ईंदो उनखे आउं पंहिंजी वॾोर धीउ ऐं अधु बादशाही ॾींदुसि। हिन खे उन ॻाल्हि जी ख़बर हो। हिन यकदमि देरी कान कई, तलवार सां हिन खे मारे छॾियईं। जंगी दस्तावेज़ूं तोॾे खणी आयो। सो तूं
इन खे पंहिंजी वॾो धीउ परणाए ॾियूं थो, इहो बिल्कुलु कूड़ आहे। हिन शख़्स खे कूए इन नमूने सां बचायो जो ही पहिरां जॾहिं जंगी दस्तावेज़ूं खणण लाइ मालात ॾांहुं अचे पियो त हिन हिकिड़े कूए खे बचायो हो, ऐं जंहिं कूए खे हिन हिकिड़ो मामूली कूओ सम्झी ज़िंदगी बचायो हो, हुन साॻिए कूए हिन जी ज़िंदगी बचायो ऐं हीउ सही सलामत हिते अची पहुतो आहे। बादशाह जॾहिं इहो ॿुधो त रहंदो हैरान थी वियो। राणी खे चयईं त तुंहिंजे ॻाल्हियुनि में मूंखे का ॻाल्हि सम्झ में कान आई, तुंहिंजी का बि ॻाल्हि मुंहिंजे सम्झ में कोन आयो। जेकॾहिं हीउ शख़्स वाक़ई अहिड़ा हुनर ॼाणे थो त हीउ मूंखे कबूतर, सवो ऐं मच्छी बणिजी ॾेखारे त पोइ आउं मञा। तॾहिं हिन यकदमि देरी कान कई, अवल कबूतर बणिजी बादशाह खे ॾेखारियो ऐं वरी सवो बणिजी हिन बादशाह खे ॾेखारियो, वरी मच्छी बणिजी बादशाह खे पंहिंजा टई हुनर ॿुधाईं। बादशाह उहो ॾिसी तमामु हैरान थी वियो। बादशाह सम्झी वियो त वाक़ई हीउ शख़्स सचो आहे ऐं जंहिंखे आउं पंहिंजो वॾो धीउ परणाए ॾियां थो उहो बेईमान आहे। सो बादशाह देरी कान कई, पंहिंजे वज़ीर खे घुराए उन शख़्स, उन चोर खे, बेईमान चोर खे घुराए उनखे फांसी जो हुकुम ॾिनई। उनखे बादशाह फांसी ॾियारी, अहिड़े नमूने सां पंहिंजो वॾो धीउ हिन खे परणाए ॾिनई ऐं बादशाह पंहिंजो वॾो धीउ हिन खे परणाए ॾिनो। हिन जी शादी खैरन सां थी। बादशाह खे कुदरत ताला पुट जो औलाद ॾिनो ई कोन। सो बादशाह चयो, मूंखे त कुदरत ताला पुट जे अहिड़े नेमत सां नवाज़ियो कोन। हाणे तूं मुंहिंजो पुटु आहीं, आउं तोखे वॾो धीउ बि परणाए ॾियां थो ऐं सॼी बादशाही बि हाणे तुंहिंजी। हीउ सॼो बादशाही तूं संभाल, आउं वञी अलाह जी इबादत कयां, ज़िंदगी जे आख़िरी पैरनि में आहियां। सो हिन खे पंहिंजो वॾो धीउ बि परणाए ॾिनी, अहिड़े नमूने सां सॼो बादशाह बणिजी वियो। ऐं पोइ हिन हारी जे टे पुट छा कयो जो पंहिंजे पीउ ऐं ॿिनि भाइरनि खे बि घुराईं। हिननि जॾहिं इहो ॾिठो सो हैरान थी विया। उते हारी जो टियों निभागो पुटु पंहिंजे पीउ ऐं ॿिनि भाइरनि खे चवणु लॻो त ॾिसो आउं बादशाह बणिजी वियो आहियां। तॾहिं उहे ॾाढा ख़ुशि थिया। अहिड़े नमूने सां उते हारी जे टे पुट छा कयो जो पंहिंजे ॿिनि वॾनि भाइरनि खे अलॻि अलॻि मालातूं ठाराए ॾिनी। हिकिड़े पंहिंजे भाउ खे वज़ीर कयईं ऐं ॿिए खे फ़ौजी सालार करे छॾियईं। अहिड़े नमूने सां कल्ह ॾिठा हुआसीं ॾाढे ठाह सां ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। अहिड़े नमूने सां हारी जो निभागो पुटु बादशाह बणिजी वियो ऐं जंहिंखे पहिरां भाइर ऐं पीउ थुक लानतूं करे मानी ॾींदा हुआ, हू बादशाह बणिजी पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे भाइरनि खे ॾेखारियईं। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे अञा ताईं लाइक न कयो त लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।